तव्हां खां जेको वाक़ियो हली रहियो आहे राजड़ बिरादरी जंहिंजे ज़मीन ते MNA सलाउद्दीन जुड़ेजो जंहिं राति पहिरां असांजे ॻोठ ते कब्ज़े जी कोशिशि कई, हींअर हुननि जे वरी राजड़नि जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं जंहिंजे विच में फायरिंग जी शदीद ॾे वठि जारी आहे। त जेको हिन वाक़िए खे जेको हाईलाइट कयो आहे असल में जेको ज़ाहिद उमराणी आहे ऐं पटेल मलाह जेके आहिनि चोटियारियुनि जा, उन्हनि बि इन खे जेको सपोर्ट कई आहे ऐं जेको हीअ यको जेको हीअ खून रेज़ी चोटियारी में जेके माण्हू मारण इन खां पहिरां बि असांजे ॻोठ जा जेके 3 नौजवान हिननि शहीद कराया ऐं जेके हींअर बि तव्हांखे फायरिंग जो ॿुधायूं त बिल्कुलु सफ़ा कंट्रोल खां ॿाहिरि हली रही आहे। त हिन जे बारे में जेको असांजो केस हलियो ऐं तारीख़ बि आहे, हींअर बि जेके फायरिंग जा आवाज़ बिल्कुलु तेज़ अचनि पिया ऐं हितां जेको हीअ आहे असीं हींअर शहीद अब्दुल रसूल जुड़ेजो जंहिंजे घर ते पहिरां बि हिननि कब्ज़े जी कोशिशि कई हुई, अॼु उते गॾु थिया आहियूं ऐं हीअ जेको फिरियादी आहे अताउल्ला जुड़ेजो जंहिं असांजा माण्हू मारिया हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको फिरियादी आहे फिदा हुसैन जुड़ेजो, हिन खां मौक़िफ़ वठंदासीं ऐं हिन वाक़िए खां जेको पल पल अव्हांखे आगाह रखंदासीं। त फिदा हुसैन हिन जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो? तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ जेका फायरिंग हली रही आहे या राजड़ बिरादरी MNA अलाउद्दीन जुड़ेजे जेका राजड़नि जे बञे ते ॿुधण पियो अचे त कब्ज़ो कयो आहे, जेको राजड़नि जे बञी पोखींदा हुन ते अलाउद्दीन कब्ज़ो कयो आहे, जेको राजड़नि अलाउद्दीन जुड़ेजे पाण में झेड़ो हली रहियो आहे ऐं हिते असांखे भेरा साहिब अचे एॾी फायरिंग पई हले। हींअर त ओभर तरफ़ खां फायरिंग जी आवाज़ अचनि पिया अलाउद्दीन जी जेका किथे परियां ओता करे ॾेई ही बिल्कुलु ही जेको आहे सलाउद्दीन जुड़ेजो जेको जंहिं पहिरां ज़मीन ते जुड़ेजनि ते कब्ज़ो कयो उते उताक आहे ऐं हिते बि जेका हींअर फायरिंग शुरू थी वई आहे ऐं ॿी जेका फायरिंग आहे हिन एरिया खां ओलह तरफ़ बीठा शहीद अब्दुल रसूल जिते अलाउद्दीन रात कोशिश कई कब्ज़े जी नाकाम बनाई, हींअर जेका आहे हिन तरफ़ हितां काफ़ी थोरो फसो आहे ऐं जेकॾहिं फायरिंग आहे बिल्कुलु तेज़ हली रही आहे ऐं असांजी जेको वाक़ियो रोना थींदो बहरहाल जेका फायरिंग आहे उहा ॿिन्ही तरफ़नि खां शुरू थी आहे ऐं जेको इख़्तिताम किथे थो ॼाणे थो। बहरहाल ही कदम आहे हिते अचणु इहे फायरिंग तव्हां ॿुधा हिते जंहिं हीअ सलाउद्दीन जुड़ेजो आयो आहे त हिन हिते कॾहिं पहिरां जुड़ेजनि जी ज़मीनुनि ते पंहिंजे क़ौम ते कब्ज़ा कया, उन खां पोइ हिन जेके 3 माण्हू शहीद कराया, अॼु जेको आहे हिन राजड़ बिरादरीअ ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं जेको तव्हां कुझु पहिरियां वीडियो बि ॾिठो त सो बहितर आहे जेको वरी बि जेको अॻिते लाहे मल्हाऊं इनशा तव्हांखे हिन खां आगाह कंदा रहंदासीं। फ़िलहालु जेका फायरिंग बिल्कुलु तेज़ आहे त जेको बि थियो अव्हांखे हिन खां आगाह कंदा रहंदासीं। अलाह निगहबान ऐं दुआ करियो त अलाह साईं जेको को वाक़ियो रोनमा न करे माण्हुनि जी उहा फायरिंग इहा ॿुधो आहे फायरिंग इहा ॾिसो तव्हां फायरिंग ॿुधंदा सफ़ा शदीद फायरिंग जी ॾे वठि जारी आहे ऐं असां पंहिंजे घरनि जे तहफ़ुज़ ख़ातिर पंहिंजे ॻोठ ताईं महदूद आहियूं। एंड छा थो थिए उहो बाद में जेको हूंदे नी रिज़ल्ट सलाउद्दीन जुड़ेजो आहे जेका शुरू खां वठी हेसि ताईं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि खे हिरासा कंदो रहियो आहे ऐं ग़रीबनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा करण माण्हू फायरिंग ॿुधो तव्हां बिल्कुलु इंतिहाई तेज़ ऐं इंतिहाई शदीद फायरिंग जी ॾे वठि जारी आहे। राजड़ बिरादरीअ ज़मीन ते कब्ज़ो कयो इहो ॿुधो आहे फायरिंग त जेको राजड़ बिरादरीअ ज़मीन ते सलाउद्दीन जुड़े जे कब्ज़ो कयो आहे ज़ाहिद उमराणी आहे उनजो मास्टर माइंड जेको राति जंहिं गाॾियूं 15 खां 20 तव्हांखे जेके असां राति जो 2 बजे खां वठी फायरिंग जी आवाज़ बिल्कुलु शदीद फायरिंग हली रही आहे। अलाह साईं ख़ैरु करे हीअ ओभर तरफ़ फायरिंग शुरू थी वई आहे ऐं साम्हूं ई इन उतां खां ओभर तरफ़ जेको राजड़ बिरादरी जो ॻोठु आहे त असां चाहींदासीं त अलाह साईं हिन इलाइक़े खे जेको अमन जो इलाइक़ो हो ऐं हीउ जेको हज़रत मियां मुबीन रहमतुल्लाह अलैहि जो शहर हो जेको अमन जो शहर हो ऐं तालीम जी जो जेके चोटी सॼो वेंदो अॼु उहो दहशत गर्दनि जे हवाले थी वियो आहे। केरु पुछण वारो कोन्हे, केरु जेको हिन इलाइक़े जो पुरसाने हाल न आहे। पुलिस बि उनजी ऐं कानून बि उन्हनि जो
ही जेके हींअर तव्हां बिल्कुलु इंतिहाई शदीद फायरिंग, शायदि उहो मोबाइल ताईं आवाज़ न ईंदो हुजे। बहरहाल जेको हींअर पूरो इलाइक़ो ख़ौफ़ में वरितलु आहे ऐं अलाह साईं खां उमेद था करियूं त जेको कंहिं खून रेज़ीअ खां सवाइ हीउ जेको मसइलो हल थिए। बहरहाल जेका पुलिस जो किरदारु आहे उहो मनफ़ी आहे। जेको राति बि तव्हांखे असां लाइव ॾेखारियो त असां SH खे लाइव ॻाल्हायो त पुलिस सिधी सही हुननि जी आहे। पोइ जेको उन जो जेको इख़्तिताम थिए थो, छा निकिरे थो हल, उहो अलाह बहितर ॼाणींदो। असीं पंहिंजे जेको पंहिंजी सेफ्टी, पंहिंजे बच्चनि जी सेफ्टी ख़ातिर पंहिंजे घरनि ताईं महदूद आहियूं ऐं इनशा इहा तव्हां फायरिंग ॿुधी हूंदी त जेको फायरिंग त बिल्कुलु इंतिहाई ख़राबु आहे। राजड़ बिरादरी ज़मीन ते कब्ज़ो थियो आहे। इन खां पहिरीं असांजे घरनि ते राति कोशिशि कई वई। बहरहाल असां हींअर पंहिंजे घरनि ताईं महदूद आहियूं। शहीद अब्दुल रसूल जुणे जो जेको उन जे घर आहियूं त उमेद आहे त अलाह साईं जेको आहे हिन खे कंहिं वॾे हादसे खां बचाईंदो ऐं जेको आहे हिन अमन जे शहर खे जेको हिन खे उत्तर सिंध बणायो वियो आहे, सलाहुद्दीन जुणे जो आहे, जेको एक्स MNA रोशनदीन जुणे जो पुटु आहे ऐं ख़ुदि जेको हींअर MNA आहे शहदादपुर जी सीट तां। त उमेद आहे त जेको हीउ अॼु हादसो ही बिल्कुलु सफ़ा गंदी फायरिंग हली रही आहे त हितां खां कुझु ई फ़ासिले ते आहे। बहरहाल फायरिंग त सफ़ा ख़राबु आहे, अॻिते वञण बि मुनासिबु न आहे। जहिड़े हथियारनि जो इस्तेमालु पियो थिए उन हिसाब खां अॻिते नथो वञी सघां। बहरहाल इहो जेको अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको हिन में इंतिहाई जेके वॾे खून रेज़ जो ख़दशो आहे। ऐं वरी बि नई SSP आयल खे अपील थो करियां, ख़ुदारा इंसानियत जे ख़ातिर कंहिंजा बचा, कंहिंजूं नियाणियूं बेवा यतीम थियण खां बहितर बचायो वञे बिल्कुलु। ऐं हीअ जेको आहे हिन खे जेके कब्ज़ा माफ़िया हिननि खे हितां कढियो वञे त बहितर हूंदो, या त हिन खे जेके हथियार बंद माण्हुनि ॿिन्ही धुरियुनि खे पोइ हिते हटायो वञे त जीअं कंहिं खून रेज़ या बचियो वञे। त हितां साम्हूं बिल्कुलु जेका आहे ज़मीन आहे, बिल्कुलु हिते ई साम्हूं गाॾियूं हिननि जूं बीठल आहिनि, बंदि आहे साम्हूं हुन जे परी पासे फायरिंग हली रही आहे। त जेको बि थियो आहे ज़ाहिद उमराणी आहे ऐं MNA सलाहुद्दीन जुणे जो ख़ुदि ॿाहिरि राति जेके 20 खां 30 गाॾियूं हुयूं पहिरियां असांजे ॻोठ ते कोशिशि कई वई कब्ज़े जी, ऐं हींअर जेको आहे सो तव्हां ॾिसी रहिया हो त फायरिंग सफ़ा ख़राबु हली रही आहे। त बहरहाल पंहिंजे सेफ्टीअ ख़ातिर थोरो पोइ हिते हटनि ऐं